बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सभु पाना आहियूं पंहिंजे रब जा, पंहिंजे रब जे, पंहिंजे मालिक, पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे महिरबान रहीम ऐं करीम मालिक जे दरबार में झोल फैलाईंदासीं, हथड़ा खणंदासीं। हिन 100 घोटनि जे लाइ दुआऊं घुरंदासीं, पर सभिनी जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे माग जे लाइ, पंहिंजे ॿोली जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे मारूड़नि लाइ रब जे दरबार में मुख़्तसर हथड़ा खणंदासीं। छो त इख़्तितामी ख़िताब आहे मुख महिमान जो। जीअं साईं जो ख़िताब थींदो उन खां पोइ मानी अञा मौजूदु आहे। कॾहिं ईअं थींदो आहे त मानीअ ते बि नानीअ वेड़ थींदी, पर अॼु मानी मौजूदु आहे। ऐलान था कयूं त जेके बि रहियल दोस्त हुजनि उहे ज़रूरु खाई वञनि मानी। वेंदे मौजूद महिमाननि लाइ बि बंदोबस्तु मौजूदु हुजे आहे। असांजा DSP साहब वेठा आहिनि, SHO साहब वेठा आहिनि, ॿिया असांजा मौजूद महिमान। सभिनी खे गुज़ारिश था कयूं, वेनती था कयूं, अर्ज़ था कयूं त असांजे हिन ख़ुशीअ मां को बि ख़ाली न वञे, ज़रूरु पंहिंजी मानी खाई वञिजो। हिन वक़्तु असां मालिक जे दरबार में हथड़ा खणी दुआ घुरूं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद आली वसाहबी अजमईन। मुंहिंजा बाजारा धणी तूं पंहिंजी बाज फरमा। मुंहिंजा महिरबान रब रहीम ऐं करीम रब, तूं असां समूरनि जो ख़ालिक ऐं मालिक आहीं। तूं असांजो धणी ऐं दाता आहीं। तूं असांजो दातार आहीं। तूं सखी आहीं। तुंहिंजा खज़ाना अणखुट आहिनि। तूं महिरबान आहीं। तूं साह जे रग खां वधीक वेझो आहीं। तूं समूरनि जूं झोलियूं भरींदड़ आहीं। कंहिंजूं ख़ताऊं ॾिसंदड़ न आहीं। पूरी इंसानियत सां भलाई फरमा। मुंहिंजा अल्लाह हिन असांजे मुल्क पाकिस्तान जी सलामती फरमा। असांजे हिन सिंध धरती सबाजीअ ते पंहिंजी बाज फरमा। असांजे सिंध जे मारूड़नि खे सदाईं सुखियो सताबो रख। उन्हनि जे सदके जग जहान पूरी दुनिया खे ख़ुशहाल रख, अमन क़ाइम फरमा। अल्लाह हिन वक़्तु पाकिस्तान आर्मी ऐं पाकिस्तान जी सरकार सभई गॾिजी जेको करप्शन ऐं ॾोह ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ महिनत जो जतन कयो आहे, उन में हुननि खे कामयाबी अता फरमा। असांजे धरतीअ खे अमन जो गहवारो बना। असांजे धरतीअ खे सुकून जो गहवारो बना। रब साईं हे 100 घोट तुंहिंजे तौफ़ीक़ सां अॼु नई ज़िंदगी अज़वाजी ज़िंदगी शुरू थी आहे। अल्लाह साईं तूं हिननि जी ज़िंदगी खे सदाईं ईअं ख़ुशि रख, आबाद रख, हुस्न सलूक वारो रख, ख़ैर बरकत वारो बना ऐं रहमत वारो बना। अल्लाह तूं हिननि जूं झोलियूं रहमत सां भरे छॾ। अल्लाह साईं तुंहिंजे दीन जा, शरीयत जा, इस्लाम जा, उसूल जा, इंसानियत जा जेके इख़लाक़ी कानून, क़ाइदा, तौर तरीक़ा, उसूल, शर्त, ज़ाब्ता आहिनि शादीशुदा ज़िंदगी जे बारे में, हिन 100 जोड़नि खे उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। हिन घोटनि खे पंहिंजा ज़ालनि जा हक़ पारण जी तौफ़ीक़ ॾे। हिननि जे कुंवारनि खे पंहिंजे घोटनि जा हक़ पारण जी तौफ़ीक़ ॾे। हिन जे घरनि में इहे ख़ुशियूं रख। ससु सहुरे खे माउ पीउ वारी इज़त ॾियण जी घोट कुंवार खे तौफ़ीक़ ॾे ऐं इहे घर सदाईं ख़ुशियुनि सां आबाद रख। मुंहिंजा अल्लाह साईं हिन कोहिस्तान जे धरतीअ खे जीअं आबाद कयो अथई तीअं सदाईं आबाद रख। अमन वारी नेमत असां खां कॾहिं दूर न कजांइ। हिंदुनि मुसलमाननि असां सभिनी इंसाननि भाइरनि खे पाण में इहा मेठ ऐं मोहबत क़ाइमु रखण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही सय्यदना मौलाना मुहम्मद आली वसाहबी अजमईन। सभु दोस्त पंहिंजे निशस्तनि ते वेठा रहो। साईं जो ख़िताब थींदो मुख महिमान जो, उन खां पोइ इंशाअल्लाह मानी जो इंतज़ाम मौजूदु आहे। जेके बि दोस्त मानी खां रहिजी विया आहिनि, अवल त घणनि खाई छॾी आहे, उन्हनि जे लाइ इंतज़ाम हूंदो।